ॾही खां तव्हांखे रिपोर्ट ॾींदा हलूं। ॾही लॻे ॾाॾा जे ॻोठ हाजी अली नवाज़ जरवार में ज़मीन जे पुराणे तकरार तां चाचे ऐं भाइटा केतिरनि ई वक़्त खां पाण में हिक ॿिए जा दुश्मन बणियल हुआ, पर अॼु उन्हनि जे जरवार बिरादरी जे चङनि मुड़सनि अली रईस, ग़ुलाम अकबर जरवार, राज़िक ॾिनू जरवार, अजब अली जरवार, अला बख्श जरवार पाण में फ़ैसिलो करे ख़ुदा बख्श जरवार ऐं संदसि चाचे अब्दुल सत्तार जरवार खे खीर खंड करे छॾी। ॾही खां तव्हांखे रिपोर्ट ॾींदा हलूं। ॾही लॻे ॾाॾा जे ॻोठ हाजी अली नवाज़ जरवार में ज़मीन जे पुराणे तकरार तां चाचे ऐं भाइटा केतिरनि ई वक़्त खां पाण में हिक ॿिए जा दुश्मन बणियल हुआ, पर अॼु उन्हनि जे जरवार बिरादरी जे चङनि मुड़सनि अली रईस, ग़ुलाम अकबर जरवार, राज़िक ॾिनू जरवार, अजब अली जरवार, अला बख्श जरवार पाण में फ़ैसिलो करे ख़ुदा बख्श जरवार ऐं संदसि चाचे अब्दुल सत्तार जरवार खे खीर खंड करे छॾी।